खुदारा ही टाइम ना आहे सियासत करण जो। अगर तव्हां असां सां हथ मिलाई गॾु कमु करण खां अगर तव्हां तैयार आहियो त असां बि तैयार आहियूं। पर हिते हाणे हिकिड़ो माण्हू चोर आहे, असां चोरी सां परे आहियूं अलहमदिल्ला। मां गॾु मिली हुन सां कीअं कमु कयां? अहिड़े माण्हू सां हथ मिलाइण बि पसंदि न कंदो कि पंहिंजे लाइ को दाग लॻे। हू किथे आहिनि? हू इस्लामाबाद में वेठल आहिनि, हू पंहिंजे ड्राइंग रूम्स में वेठल आहिनि, पंहिंजे बेडरूम्स में वेठल आहिनि। अगरि उतां इहे अकबरी या जहांगीरी फरमान हलाईंदा त पोइ या कराची मां वेही करे त पोइ हीउ शहर जेको आहे तव्हांखे जीअं रद्द कयो आहे हिन टाइम, इनशाला पोइ तव्हांखे ॾाढो मुश्किल थी वेंदी। हुननि खे वज़ारत बि मिले, एतिरा उहो फारिग बि न आहिनि। उहो पंहिंजे वज़ारती कमु जेका आहिनि उन्हनि खे बि त उन्हनि खे निभाइणो आहे। कोताहियूं थियनि थियूं, असां उन्हनि खे इम्प्रूव करण जी कोशिशि कयूं था। इनशाला शिकायतूं हाणे तव्हांखे घटि में घटि ॿुधण में ईंदियूं। राशन सही तरह तक़सीम न थियो आहे, ॿ नंबर राशन तक़सीम थियो आहे। पर डी सी साहिबु जेको आहे मां नथो सम्झां जो उहे फेल थी चुका आहिनि। डी सी साहिब जो जेको हिकु शइ हुई जंहिंसां असांखे बि थोरो उन में डी सी साहिब जो कोई कसूर न आहे। डी सी साहिब ख़बर फेल थी विया आहिनि, फेल आहे हिननि जेको कयो आहे फेल आहे। शहर बंदि, कारोबार ठप थी विया, रोड रस्ता वीरान। लॉकडाउन बाद PPP परेशान कयो त वरी PTI बि कयो हैरान। कोरोना बावजूदि सियासी अॻुवाणनि जा हिक ॿिए मथां ज़ाती वार, पर पोइ बि आम माण्हू आहे मानी गभे लाइ परेशान। सॼी दुनिया आलमी वबा कोरोना जे वकड़ में आहे। लॉकडाउन सबबि कारोबार बंदि आहिनि, जंहिं सबबि शहर बि वीरान आहिनि। रोज़ कमाए रोज़ खाईंदड़ पोरियत तबिको रुगो पंहिंजी ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। जैकबाबाद में लॉकडाउन खे 23 ॾींहं गुज़री विया आहिनि। लॉकडाउन सबबि जिते लखे माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, उते ई हज़ारे ख़ानदान बुखूं काटण ते मजबूर आहिनि। सिंध सरकार तरफ़ां राशन पहुचाइण वारे अमल खे बि अवाम रद्द करे छॾियो आहे। जैकबाबाद में क़ौमी तोड़े सूबाई असेंबली जे तक तां तहरीक इंसाफ़ कामयाब थियल आहे, जॾहिं त सूबे में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजण करे चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी ज़ाहिर नथी थिए। लॉकडाउन सबबि मुतासिर थियल जैकबाबाद वासी सरकारी इमदाद लाइ वाझाए रहिया आहिनि ऐं संदन दाद रसी केरु करे। समूरी सूरत हाल ते जॾहिं वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत जी इक़्तिदारी पार्टी जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कई वई त उन्हनि बि हिक ॿिए मथां इल्ज़ाम मढ़िया आहिनि। जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शिकायती सेल जे इंचार्ज मीर फहद हुसैन जखरानी सां ॻाल्हि ॿोल कई वई त हिन बि राशन जी विरासत बाबति ज़िलई इंतिज़ामिया जी कोताहियुनि जो एतिराफ़ कयो। ज़रूरु उन में कमियूं पेशियूं आहिनि, पर असां डेली जे हिसाब सां अहिड़ी क्राइसिस कॾहिं आई न आहे। उन खे जेको आहे जवाबु ॾियण लाइ या फेस करण लाइ बि नवां तरीक़ा नई इमेजिनेशन क्रिएटिविटी जी ज़रूरत आहे। त असां वी आर लर्निंग एवरी डे ऐं इनशाला असां कुझु ॾींहंनि कुझु थी सघे थो ग़लतियूं थियूं आहिनि, बिल्कुलु मां तस्लीम थो कयां। पर असांजा डेली जा जेके मुख़्तियारकार हुजनि, DC साहिबु हुजनि, मीर साहिबु जो पंहिंजो फोकल पर्सन आहिनि, उन्हनि जा राब्ता आहिनि। असांजी पार्टी जी जेकी मीर लियाकत ख़ान लाशारी आहे उन कमेटी जो मेंबर आहे, त जेकी कोताहियूं थियनि थियूं असां उन्हनि खे इम्प्रूव करण जी कोशिशि कयूं था। इनशाला शिकायतूं हाणे तव्हांखे घटि में घटि ॿुधण में ईंदियूं। जॾहिं मीर फहद हुसैन जखरानी खां सवाल थियो त अवाम ज़िला इंतिज़ामिया जे राशन विरहाइण वारी पॉलिसी खे रद्द कयो आहे, छा तरीक़ेकार तब्दील थींदो? उन ते हिन चयो त ॾिसो, उन में कुझु ब्यूरोक्रेटिक जेका आहिनि हर्डल्स हूंदा आहिनि, उहो जिथे किथे हूंदा आहिनि। पर DC साहिबु जेको आहे मां नथो सम्झां जो उहे फेल थी चुका आहिनि। DC साहिब जो जेको हिकु शइ हुई जंहिंसां असांखे बि थोरो उन में DC साहिब जो कोई कसूर न आहे। DC साहिबु चयो जो एॾे वॾे लेवल ते जेको आहे कंहिंखे असां न डिस्ट्रीब्यूट करे सघूं था, न पुॼाई था सघूं, न हर कंहिं माण्हू खे रिलीफ ॾेई था सघूं। इहो त मुमकिन ई न आहे, इहो ह्यूमनली पॉसिबल न आहे। पर उन सां गॾोगॾु जेके कुझु इम्प्रूवमेंट्स आंदासीं, जीअं पहिरियां हुयो कि 200 पर वार्ड खे ॾींदासीं, जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे 400 ॾींदासीं। पर असां हाणे इन शइ ते जेको आहे आमादा कयो आहे, जेको आहे डिस्ट्रिक्ट हिकु DC साहिबु न आहिनि, सॼी टीम वेंदी आहे, सभु मुशावरत सां फ़ैसिला थींदा आहिनि इहे। ऐं इहा शइ जेकी आहे कुझु जेके ग़रीब इलाइक़ा आहिनि कोशिशि कंदासीं जो हुननि खे वधि मां वधि रिलीफ ॾियूं। 200 या 400 जो जेको मार्क आहे उन खे क्रॉस करे वधि में वधि माण्हुनि ताईं रिलीफ पुॼायूं। मीर फहद हुसैन जखरानी जैकबाबाद जे चूंडियल नुमाइंदनि ते तनक़ीद कंदे चयो त हू इस्लामाबाद ऐं कराची जे ड्राइंग रूम्स में वेही करे अकबरी ऐं जहांगीरी फरमान जारी करे रहिया आहिनि। उन्हनि खे मैदान ते अचणु घुरिजे। इन शइ ते त मां सियासत करणु नथो चाहियां, पर असां एज़ अ शहरी इहो असांजो हक़ु आहे उन्हनि खां पुछणु जो हू किथे आहिनि,
हू इस्लामाबाद में वेठल आहिनि, हू पंहिंजे ड्राइंग रूम्स में वेठल आहिनि, पंहिंजे बेडरूम्स में वेठल आहिनि। अगरि उतां इहे अकबरी या जहांगीरी फरमान हलाईंदा त पोइ या कराची मां वेही करे त पोइ हीउ शहर जेको आहे तव्हांखे जीअं रद्द कयो आहे हिन टाइम, इनशाला पोइ तव्हांखे ॾाढो मुश्किल थी वेंदो। हीअ माण्हू जेके आहिनि सख़्तु नाराज़ आहिनि तव्हांजे रवैये खां। तव्हांखे हिते अची करे जेको आहे माण्हुनि जे विच में क्राइसिस खे फेस करणु खपे, लीड करणु खपे, जेको आहे ब्यूरोक्रेसी खे जेको आहे ऑर्डर्स ॾियणु खपनि, उन सुपरवाइज़ करणु खपे। तव्हां अगरि न हूंदो त उन जो नुक़सानु तव्हांखे थींदो। अलाह ख़ैरु कंदो, असांजी मौजूदगी आहे हिते, असां हर शइ में अवेलेबल बि आहियूं, असां फेस बि कयूं था, इनशाला अॻिते बि कंदासीं। उन ई सां गॾोगॾु मीर फ़हद हुसैन जखराणी पंहिंजे मुख़ालिफ़ धुर खे आज कई त हू हिन ॾुखे वेल में सियासत बजाए असां सां गॾु थी आवाम जी ख़िदमत कनि। असां उन्हनि सां हथु मिलाइण लाइ तयारु आहियूं। असांखे बिल्कुलु न करणु खपे, पर हिकिड़ो फ़र्ज़ु हूंदो आहे की इख़लाक़ जो दाइरो जेको आहे उहो कंहिं बि सूरत में न छॾणु खपे। कोई शइ अगरि तव्हांखे इख़्तिलाफ़ बि आहे त हाणे असांजी ॻाल्हियुनि मां असां कोई अहिड़ी ॻाल्हि त न कईसीं या कोई ज़ाती जुमिला न कसियासीं, कोई पर्सनल अटैक्स न कयासीं, कोई कंहिंजी जेकी आहे शख़्सियत खे टारगेट पर्सनैलिटी खे टारगेट करणु या कंहिंजे फीचर्स खे टारगेट करणु, इहो त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे। नेम कॉलिंग छा, हाणे असांजी सियासत नेम कॉलिंग ते अची वई आहे, न करणु खपे। ऐं असां उन्हनि खे बि चवंदासीं हाणे जेको थियो सो थियो, ख़ुदारा ही टाइम न आहे सियासत करण जो। अगरि तव्हां असां सां हथु मिलाई गॾु कमु करण खां अगरि तव्हां तयारु आहियो त असां बि तयारु आहियूं। ख़ुदारा इन्हनि शयुनि खे ख़तमु कयो, गॾिजी मिली करे पंहिंजे शहर जी ख़िदमत कयूं। मीर फ़हद हुसैन जखराणी पारां सिंध सरकार जे खयल क़दमनि बाबति कयल दावा खे PTI अॻुवाण मौला बख़्श सूमरो रद्द करे छॾियो आहे। राशन विरासत बाबति उन्हनि जो चवणु हो त बिल्कुलु ग़लति आहे, कंहिंखे ऑन बोर्ड न वरितो आहे, ग़रीबनि ताईं राशन पुॼे नथो। नज़र अचे थो, मां हिते ई वेठो आहियां न शहर में, मां ॿियो किथे त न वेठो आहियां, मूंखे त नज़र अचे थो, मां त न आहियां इन सां को सैटिस्फाइड। वफ़ाक़ पारां जैकबाबाद वासियुनि लाइ लॉकडाउन में रिलीफ बाबति पुछियल सवाल ते मौला बख़्श सूमरे ॿुधायो त इहो एहसास किफ़ालत प्रोग्राम जेको आहे इहो वफ़ाक़ जी तरफ़ां ई आहे, ऐं हिन में मूंखे ॿुधायो को सूबे जो हिन में रोल त न आहे। इहो वफ़ाक़ ई पैसा ॾिए थो, जेको 12,000 रुपया ग़रीबनि ताईं पुॼनि था। हिते शहर में ऐं कुझु ॿियनि ज़िलनि में माना सिंध में इहो इशू ॾिनो वञे थो की पंहिंजो बेनज़ीर साहिबा जा पैसा आहिनि या उन्हनि जा ज़ाती पैसा आहिनि या वरी सिंध सरकार जी तरफ़ां पैसा आहिनि। PTI जी टिकट तां चूंडियल MNA मोहम्मद मियां सूमरो पारां ॾिनल राशन विरासत में पंहिंजा नवाज़ी ते मौला बख़्श सूमरो चयो त ज़ाती तौरु कढियल ज़कात मां गड़ी ख़ैरो खां ठुल ताईं राशन विरायो आहे। बिरादरी आहे त सही, हिते को नंढी अक्सरियत न, वॾी अक्सरियत आहे। मां बिल्कुलु हुननि में बि राशन विरायो आहे, पर इअं न आहे की सिर्फ़ु हुननि में विरायो आहे, असां ॿी बिरादरियुनि में बि ॾिनो आहे। मां इन करे इहे फ़ोटा कढिया हुया की जेका माण्हू नज़र सां कमज़ोर आहिनि उहो थोरो गौर सां ॾिसी सघनि था की कहिड़ी कहिड़ी बिरादरी जा माण्हू। त केसि ताईं मां वियो आहियां, ठुल बि वियो आहियां, मीरपुर बुढ़ड़े वियो आहियां, ठुल शहर में बि वियो आहियां, गड़ी खेरे बि वियो आहियां, जेकाबाद सिटी बि वियो आहियां। राति जो मां गेटियुनि में निकिरी करे हुते बि राशन विराए जेतिरो थी पियो सघे। पर ॻाल्हि इहा आहे की उहो मुंहिंजो ज़ाती राशन हुयो, असांजी तरफ़ां हिकिड़ी ज़कात ख़ैरात कढी वई, असां मिली करे राशन हिते ॾियूं। हुनजो मां नथो सम्झा अगरि कोई एतिराज़ु करे हिन ॻाल्हि ते, मां नथो सम्झा करणु ज़ाती राशन हो, सरकार जी तरफ़ां आयो हुजे 100 बिस्मिल्लाह तव्हां एतिराज़ु कयो। PTI जी टिकट तां अक्सरियत सां चूंडिजी मुल्की ऐवान ताईं पहुचण बैदि मोहम्मद मियां सूमरो पारां जैकबाबाद वासियुनि खे अकेलो छॾे वञण वारे सवाल ते मौला बख़्श सूमरो वराणियो त माण्हुनि खे इहो सम्झण बि खपे की मोहम्मद मियां साहिब खे तव्हां चूंडियो हुयो इस्लामाबाद में, MNA जेको आहे इस्लामाबाद वेंदो, MNA जो दफ़्तर बि इस्लामाबाद हूंदो आहे, ॿिए त पूरे पाकिस्तान में ॿिए कंहिं ज़िले में न आहे। MNA खे तव्हां इन करे इलेक्ट कंदा की हिते जी नुमाइंदगी यानी कि नेशनल असेंबली में करे। को मोहम्मद मियां साहिबु नाज़िम जो इलेक्शन त विढ़िया न हुया, न को म्युनिसिपालिटी या को टाउन कमेटी जा विढ़िया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे की हुननि खे वज़ारत बि मिली आहे, एतिरा उहो फारिग बि न आहिनि, उहो पंहिंजे वज़ारती कमु जेका आहिनि उन्हनि खे बि त उन्हनि खे निभाइणो आहे। ऐं हर ॿिए टे ॾींहुं TV ते नज़र अचनि था इमरान ख़ान साहिब सां काबीना में या किथे न किथे वेठा आहिनि, त उन सां गॾु त आहिनि। जैकबाद जी रिप्रेजेंटेशन त थिए थी, कमकार जेका माण्हू जा मां पाण मौजूदु आहे, मोहम्मद मियां साहिब जी टीम मौजूदु आहे। दुनिया आलमी वबा कोरोना खां सख़्तु परेशान आहे, पर जैकबाबाद जे मक़ामी सियासतदाननि पारां हिन वेल अवामी मफ़ादनि ख़ातिर गॾिजी करे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजण बजाए हिक ॿिए मथां इल्ज़ाम बाज़ी वारी रिवायत बाबति पुछियल सवाल ते मौला बख़्श सूमरो कुझु ईअं चयो। ॾिसो उहे हुजणु त न खपे आहे, पर ॻाल्हि इहा आहे की जिते माण्हुनि जा किरदार साफ़ु हूंदा आहिनि त उते गॾु मिली करे माण्हू कमु करे सघंदा। हेसि ताईं की अगरि माण्हू चोर बि हुजे, ॿ चोर बि मिली करे गॾु मिली करे चोरी करे सघनि था। पर हिते हाणे हिकिड़ो माण्हू चोर आहे ऐं असां चोरी सां परे आहियूं, अलहमदिल्ला मां गॾु मिली हुन सां कीअं कमु कयां? गॾु जो मिली करे आजा चोरी करे नाम बि मुंहिंजे मथे लॻंदो,
बदनामी बि अलॻि थींदी। DC जैकबाबाद मूजिबि चूंडियल नुमाइंदनि खे ऑन बोर्ड वरितो वेंदो, पर हू त हिते आहिनि ई कोन। ऑन बोर्ड कंहिंखे वठूं वारे सवाल ते मौलवी सुमरो कुझु हिन रीति दिलचस्प तबसरो कयो। अच्छा, ये तो DC सां वरी को मां सम्झा थो की हू सियासतदान थी विया आहिनि। मां इहो चवंदुमि हिन ॻाल्हि ते काफ़ी सियासतदान थी विया आहिनि। पोइ अगरि DC साहिब खे पंहिंजो कमु न आहे ख़बर की मोहम्मदिया साहिबु राब्ते में उन्हनि सां फ़ोन ते असलम वुड साहिबु हिकिड़ी चकर मीटिंग करे चुकिया। बाक़ी DC साहिबु पंहिंजी तरफ़ां जेकी मीटिंग घुराई या जेकी बि मीटिंगूं घुराइनि, मूंखे पाण ॿुधायो कोई इलेक्टेड नुमाइंदो नज़र आयो आहे तव्हांखे उन्हनि सां? जैकबाबाद जी समूरी सूरत हाल ते PTI ऐं PPP अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। फ़ैसिलो अवाम ते छॾिजे थो त आख़िर कहिड़ी पार्टी अवामी सियासत ते यकीन थी रखे। मोहम्मद मूसा चांडियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।